अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम न्यूज़ टॉक में अवांखे चऊं था भलीकार ऐं पंहिंजे अॼु जे प्रोग्राम में पाण पहिरें हिस्से में ॻाल्हि ॿोल कंदासीं त डोनाल्ड ट्रंप तजवीज़ ॾिनी हुई गज़ा में जंगबंदी जे हवाले सां ऐं उन तजवीज़ ते गौर फ़िक्र करण जे हवाले सां दोहा में कतर में जेको आहिनि सो हमास जी क़यादत जूं ॻाल्हियूं हलंदड़ हुयूं ऐं उन्हनि ॻाल्हियुनि दौरान जेको आहे इसराइल जे तरफ़ां हवाई हमिलो कयो वियो, जंहिंजे नतीजे में हमास जेका क़यादत आहे उनखे निशानो बणायो वियो। ऐं शुरूआती तौर ते जेके ख़बरूं आयूं उन्हनि में इहो ॿुधायो पियो त 5 जेके हमास सीनियर अॻवान आहिनि उन्हनि खे टारगेट कयो वियो जेके उते ॻाल्हियुनि में मौजूदु हुआ ऐं उन्हनि मां हिकु अॻवान जे हवाले सां इहो ॿुधायो पियो त उहे शहीद बि थी विया आहिनि। बहरहाल उनखां पोइ हींअर जेका सूरत हाल असीं ॾिसूं था त हमास उनजी तरदीद करे पियो ऐं हमास जे तरफ़ां इहो ॿुधाए पियो न त उन्हनि जी क़यादत मंझां को बि माण्हू जेको आहे सो उहो शहीद न थियो आहे। बहरहाल ॾिठो वञे त इहा इंटरनेशनल जेके बॉर्डर्स थियनि था उनजी बि भञकड़ी आहे जो कतर में वञी करे हमिलो कजे ऐं हीउ हमिलो जेके ॾिठो वञे त को पहिरियों भेरो कोन थियो आहे। उहो दुनिया जे ॿियनि मुख़्तलिफ़ मुल्कनि में बि अहिड़े क़िस्म जूं हरकतूं कंदो रहियो आहे। इसराइल ऐं इन खां पहिरियां पाण ॾिसूं था जॾहिं जोहरी प्रोग्राम ते ईरान ऐं अमरीका जूं ॻाल्हियूं हलंदड़ हुयूं उन दौरान जेको आहे सो ईरान ते अटैक कयो इसराइल जे तरफ़ां। उनखां पोइ जेका सूरत हाल पैदा थी अव्हांजे साम्हूं आहे ऐं हाणे बि हमास जी क़यादत जंगबंदी ते गौर फ़िक्र करे पई जेका डोनाल्ड ट्रंप जी तजवीज़ हुई उन दौरान उनखे टारगेट बणाइण मंझां इसराइल कहिड़ा नतीजा हासिल करणु चाहे थो। कतर उनजी मज़म्मत बि कई आहे ऐं उनखे आलमी कानून जी भञकड़ी बि करार ॾिए पियो। सो उन सूरत हाल ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। गॾोगॾु नेपाल में जेको कुझु थिए पियो इहो छा आहे, पहिरियों असां ॾिठोसीं बांग्लादेश में थियो, इन खां पहिरियां ॾिसी चुका आहियूं पाण त श्रीलंका में जेको कुझु थियो ऐं हाणे नेपाल में इहो जेको कुझु थिए पियो उन जूं आङुरियूं केॾांहुं खॼनि पियूं, उन में कहिड़ो मुल्क जेको आहे सो मुल्क मुलविस आहे, उन ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं इन खां पोइ जॾहिं पाण प्रोग्राम जे ॿिए हिसे में ईंदासीं त ॻाल्हि ॿोल कंदासीं त तहरीक इंसाफ़ जंहिंजो इहो वतीरो रहियो आहे त जेके बि उन्हनि खां सवाल कनि उन्हनि जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइनि या उन्हनि ते लिखनि जेके ॻाल्हियूं हक़ीक़तनि ते बि भले मबनी छो कोन हुजनि, पोइ पहिरियों त उन्हनि जी किरदार कुशी कई वेंदी आहे। सोशल मीडिया जेको उन्हनि जो ब्रिगेड आहे उहो एक्टिव थी वेंदो आहे ऐं हाणे त असांखे इहो बि नज़र अचे पियो जो न रुॻो सोशल मीडिया ते उन्हनि जी ट्रोलिंग थिए पई, किरदार कुशी थिए पई, पर फिज़िकली उन्हनि ते हमला बि कया पिया वञनि। ताज़ो मिसाल आहे इस्लामाबाद में सहाफ़ी तैयब बलोच ते जेको गुज़िरियल ॾींहुं हमिलो कयो वियो, जंहिं अलीमा ख़ान साहिबा खां असासनि जे हवाले सां सवाल कयो हो तव्हां उहे असास कीअं ठाहिया। उनखां पोइ उनजे ख़िलाफ़ु मुहिम हली इहे पूरो हफ़्तो ऐं कल्ह जॾहिं वरी अडियाला जेल खां वापसी ते अलीमा ख़ान मीडिया सां टॉक करे रही हुई, उन सहाफ़ी तैयब बलोच सवाल कयो त उनखे निशानो बणायो वियो। प्रोग्राम जे ॿिए हिसे में पाण उन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। हींअर GR बलोच साहब जेके आहिनि सो उहे असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में सीनियर सफ़ीर तौरु पाकिस्तान जी नुमाइंदगी कंदा रहिया आहिनि, इंटरनेशनल इशूज़ ते ॾाढो सुठो लिखनि था, ॻाल्हाइनि था। सो उन्हनि सां पाण ॻाल्हि ॿोल कयूं था हमास जी क़यादत खे दोहा में वञी करे जेको इसराइल निशानो बणायो आहे उन ते बलोच साहब सां पाण ॻाल्हि ॿोल कयूं था। बलोच साहब तमामु घणी महिरबानी, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। इसराइल हाणे जेको कुझु करे पियो सालनि खां उहो त सभिनी जे साम्हूं आहे। ताज़ो गज़ा में जेको कुझु उन्हनि कयो पूरे इलाइक़े खे जंहिं अंदाज़ सां उन्हनि माना तबाह बर्बाद करे छॾियो, हाणे असीं ॾिसूं था त हू दुनिया जे ॿियनि मुख़्तलिफ़ मुल्कनि में बि वञी कार्रवायूं करे पियो। ऐं अॼु जो मिसाल कीअं था ॾिसो त हमास जी क़यादत जेका डोनाल्ड ट्रंप जी तजवीज़ ते जंगबंदी जी जेका तजवीज़ हुई उन ते गौर फ़िक्र करण जे लाइ दोहा में इजलास करे रही हुई, मीटिंग हलंदड़ हुई हमास क़यादत जी ऐं उन ते उन्हनि हमिलो कयो आहे। कीअं था ॾिसो उनखे बलो साहब? ॾिसो नसीर साहब, हींअर में असांखे इहो सम्झणु घुरिजे त मां हिनखे कंपेयर कंदुसि जेको ईरान सां थियो। जी, ईरान ते हमिलो एग्ज़ैक्टली उन वक़्तु थियो जंहिं वक़्तु ईरान जी टीम जेका आहे सा अमेरिकन ऐं ॿियनि डिप्लोमेट सां ॻाल्हि ॿोल करे रही हुई। सो इहा का बईद न आहे, इन्हनि जी डुप्लिसिटी, इन्हनि जो धोखाधड़ी, इहो कूड़। ऐं आई थिंक हाणे असांखे वाज़े थी वञणु घुरिजे दुनिया खे बि, अरबनि खे बि ऐं ॿियो जो पब्लिक बि न उन्हनि खे त इज़राइल कंहिं तरह सां बि ऐं उनजा जेके बैकर्स आहिनि का पीस डील नथा चाहिनि। हू मुकमिल तरह सां गज़ा ते कब्ज़ो करणु चाहिनि था। हू जेके बि गज़ा में रहंदड़ फ़लस्तीनी आहिनि उन्हनि खे उतां धकेले ॿाहिरि कढणु चाहिनि था। सो बेसिकली इट इज़ पार्ट ऑफ द नबका टू। हाणे असां हुनखे न मञूं, डिनाइल में रहूं, अरब बि डिनाइल में रहनि, फ़लस्तीनी बि डिनाइल में रहनि, उहा पंहिंजी मर्ज़ी आहे। बट एक्चुअली फैक्ट इहो आहे त नबका हैज़ स्टार्टेड एंड आई थिंक ऐं जेके हुकूमतूं आहिनि दुनिया जूं ज़ायनिस्ट जूं जिन खे असिस्टेंस बि आहे बाक़ी ॿियनि यूरोपियन कंट्रीज़ जी, अमेरिका जी त आहे ई आहे, उहे फ़ैसिलो करे चुका आहिनि त हाणे
गज़ा खे मुकमिल तरह सां ऐं वेस्ट बैंक खे परहैप्स सही। मुकमिल तरह सां जेको आहे सो सफ़ायो करणो पए थो असांखे सिक्योरिटी जो मसइलो वंस फॉर ऑल हल थी वञे जी ऐं जेका पीस डील बिल्कुलु अवां चयो पिया त उन जे घणे खां घणो जेके ॾिसूं पिया ज़िक्र फ़िक्र त अमेरिका मां थिए पियो ऐं उन्हनि जे तरफ़ां इहो बार बार चयो पियो वञे त भई टॉक्स कयो ॻाल्हियुनि तरफ़ अचो या ही ऐं जॾहिं उनजी वाक़ई जॾहिं का पेशरफ़ थिए थी जीअं ईरान जो मां ज़बरदस्त हवालो ॾिनो त ईरान ॻाल्हियुनि जे लाइ राज़ी हो उन सेकेंड या थर्ड दौर थियो पिए त उन दौरान ईरान ते अटैक कयो अॼु हू वेठा आहिनि त भई इन जंगबंदी ते गौर फ़िक्र कजे उन ते हमिलो थी वियो त पोइ इन ते अमेरिका जो छा रद्दमल हूंदो अव्हांजे ख़्याल में मां ख़ुदि सम्झां थी ॾिठो त परफंक्टरी थिए फॉर्मेलिटी तौरु हू चवनि त इहो ॾाढी ख़राबु ॻाल्हि आहे पर एक्चुअली उन सां गॾु उहे ऐड कंदा त इज़राइल खे पंहिंजी सिक्योरिटी जो मुकमिल दिफ़ा जो हक़ हासिल आहे सो आई थिंक लेट्स नॉट प्रिटेंड मुंहिंजे ख़्याल हाणे असां पंहिंजो पाण खे बि धोखो ॾियणु बंदि कयूं राय आमा खे बि धोखो ॾियणु बंदि कयूं ऐं ब्लैक खे ब्लैक ऐं वाइट खे वाइट चऊं त इज़राइल ऐं जेके बैकर्स आहिनि त अमन नथा चाहिनि उहे ख़राबो चाहिनि था मुकमिल तरह सां सफ़ाई चाहिनि था उन्हनि जी जहिड़ो कर एथनिक क्लींजिंग बुलेट सां थी वञे चाहे स्टारवेशन सां थी वञे मेडिकल न ॾियण सां थी वञे बट दे हैव टू एलिमिनेट ईच एंड एवरी I think it could even extend to 4-5 years. मूंखे ईअं बि लॻे थो पियो बसि साल त थी विया 1.5 साल पॉसिबल आहे त अञा बि 3-4 या 5 साल ॿिया थी हिकु करे लीडरशिप खे त मुकमिल ख़तमु कंदा पोइ जेको आम माण्हू बि आहे आम ॿार बि आहे औरत बि आहे उनखे अहिड़ो महफ़ूज़ कंदा जो या त उते ई वञी वेंदा या पोइ भॼी वेंदा पोइ तव्हां पुछो हाणे छा रहिजी वियो आहे गज़ा में गज़ा है रियली not livable वो पाण में ट्रम्प ॻाल्हि कई it is not livable the fact is not livable सही even if जनबंदी थे कीअं रहंदा so I think it's a terrible situation तमामु ख़तरनाक बिल्कुलु बिल्कुलु हाणे गज़ा में जेको कुझु थियो उहो त ख़ैर ठीकु आहे जस्टिफाइंग त उहो बि कोन्हे पर हाणे क़तर में वञी करे जेको सदाईं थियाकड़ी में अहम किरदारु अदा कंदो आहे पोइ तालिबान ऐं अमेरिका जूं ॻाल्हियूं हुजनि ईरान ऐं अमेरिका जो हुजनि हाणे हमास जूं ॻाल्हियूं पियूं थियनि त कंहिं ॿिए मुल्क में वञी हमिलो करणु पोइ उनखे चवणु त असां पंहिंजे दिफ़ा में कयो त इंटरनेशनल बॉर्डर्स बि का कानून थियनि था उनजो बि कोई एतिराम थिए थो उहो को एतिराम इसराइल ते लागू नथो थिए थो क़तर में कीअं वञी दोहा में वञी थो हमिलो करे जी मुकमिल तरह सां आई थिंक कानून जी का पासदारी दुनिया में हाणे न रही आहे इट्स अ वर्ल्ड बीइंग गवर्न्ड थ्रू माइट मिलिट्री माइट इकोनॉमिक माइट कानून जेको असां चऊं था आदमी कानून जूं धज्जियूं विझी वियूं आहिनि ख़तमु थी विया आहिनि नॉन एग्ज़िस्टेंट आहे नाले मातर यूनाइटेड नेशंस जो बि नालो ज़रूरु आहे उमेद जी किरण हिकिड़ी ज़रूरु आहे त अॻिते हली शायदि थी वञे लेकिन हिन वक़्तु जेको गवर्नेंस मॉडल आहे दुनिया जो जेको हींअर हले पियो वर्ल्ड ऑर्डर उहो ॾंडे जो वर्ल्ड ऑर्डर हले पियो उहो ट्रम्प जो वर्ल्ड ऑर्डर हले पियो उहो नेतन्याहू जो हले पियो ऐं कंहिं हद ताईं कोशिशि जेको आहे सो मोदी बि कई पर हुनखे जवाबु उन में मिलियो लिहाज़ा उहो चुप थी वियो लेकिन हुन बि इहा कोशिशि कई त असां इहे 3-4 गॾिजी कंहिं तरह सां मुस्लमाननि खे ह्यूमिलिएट कयूं पंहिंजी मर्ज़ी जेका असां हुननि जे मथां थापियूं ऐं इम्पोज कयूं हिकिड़ो ऑर्डर तो आई थिंक अनलेस अरब पंहिंजो हिकिड़ो को डिटरेंट जेको उनजो पंहिंजो इंडिजिनस हुजे वतल न हुजे रेंट थियल न हुजे तेसि ताईं हू पंहिंजो पाण खे पंहिंजो दिफ़ा न करे सघंदा ऐं हमेशह जे लाइ इज़राइल जे रहमो करम ते रहंदा अमेरिका जे रहमो करम ते रहंदा ऐं ॿिया जेके मुल्क आहिनि जेके हिननि जे ख़िलाफ़ हरकतूं कनि था उन्हनि जे रहमो करम ते हलंदा जी भलो साहब जेका मां चयो पिया न अरबनि जी हिकिड़ी इंडिजिनियस मूवमेंट चऊं या इसराइल ख़िलाफ़ हिकिड़ी तहरीक या बग़ावत चऊं उनजो को इम्कान मूंखे नज़र अचे पियो छाकाणि त एतिरो कुझु थी वियो पर तंहिंजे बाद जो ॾिसूं पिया त का ख़ासि उतां खां हा बयान जी हद ताईं त ओके आहे इजलास बि थियनि था OIC जा ॿिया टिया गॾजनि था बाक़ी अॻिते त असांखे कुझु बि नज़र कोन थो अचे त का वॾी का मूवमेंट हले इन्हनि मंझां का तहरीक हले जंहिंसां कुझु इसराइल खे थी सघे ॾिसो अरबनि जी जेका नेशनल ताक़त आहे सा तक़रीबन इज़राइल तबाह करे चुको आहे 2-3 मुल्क हुआ जेके अरबनि खे जी रीढ़ जी हड्डी हुआ जिप तंहिंखे न्यूट्रलाइज़ कयो वियो कैम्प डेविड अकार्ड खां पोइ इराक खे मुकमिल तरह सां उनजो सत्यानाश करे छॾियो वियो मुकमिल डिस्ट्रॉय करे छॾियो उहो सीरिया हुयो उनखे हाणे असां ॾिठो त कीअं
टुकड़ा टुकड़ा करे बिल्कुलु तबाह बर्बाद मुल्क न रहियो आहे ऐं कंहिं हद ताईं परे हू लीबिया हुयो, उन लीडरशिप, उन जो पैसो, उन इकोनॉमी मुकमिल तरह सां टेटर्ड में आहे। हाणे उनखे हिकिड़ी नंढड़ी रियासत आहे मिडल ईस्ट जी या गल्फ जी, उहा पई थी ॿाहिरां रिमोट कंट्रोल सां कंट्रोल करे। दिस इज टेरेबल पीरियड ऑफ आवर हिस्ट्री। मां इहो चवंदुसि जेकॾहिं तारीख़ जे नज़र में ॾिठो वञे त मुसलमाननि जे लाइ इन खां वधीक ह्यूमिलिएशन जो को स्टेज ई नथो मिले, ज़ुल्म जो इन खां वधीक ॿियो को चैप्टर ई नथो मिले। सो आई थिंक द अरब्स alone cannot do it. It has to be the Muslim response. Pakistan has to get up. Indonesia has to get up. Malaysia has to. Turkey has to. Iran has to. So I think जेस ताईं इहो मुसलमान जे पोयां न बीहंदा अरबनि जे हिकिड़ो स्टैंड न खणंदा, तेस ताईं अरब बज़ाते ख़ुदि ॾाढो मुश्किल आहे त मूंखे ईंदड़ थोरे वक़्तनि में कुझु अहिड़ी ताक़त हू डेवलप कनि जेका इज़राइल खे डिटर करे सके। वेरी डिफिकल्ट, वेरी डिफिकल्ट। ही सर्जन मुल्कनि जो हवाला ॾियो पिया पाकिस्तान खां वठी, उहो बि त तॾहिं बीहंदा जॾहिं अरब पाण बीहंदा त पोइ ही बि बीहनि। हाणे ही केतिरो बि जी पाकिस्तान हुजे या जी आई एग्री विद यू। पहिरियां सभ खां फ़ैसिलो इहो अरबनि जो पंहिंजो आहे त पाण थी बीहो था माण्हू त पोयां मुसलमान थियनि। इहो थी कोन सघंदो या उन सां गॾु बीठा हुजनि। पर वाकई आई एग्री विद यू त मुसलमान फ्रंट में नथा थी सघनि पिया, पर कम अज़ कम ही हिमत त कनि, पहिरियां कदम त वठनि जंहिंमें काफ़ी सारा स्टेप्स आहिनि वठी सघनि था उहे। बिल्कुलु। अच्छा, पोइ ही जेको पाण सालनि खां ॿुधंदा पिया अचूं ग्रेटर इज़राइल जो नक्शो, पोइ उनमें सऊदी अरब ताईं ॿिया मुख़्तलिफ़ मुल्क उनमें शामिल करण ते ही कुझु माण्हुनि जो ख़्याल आहे, पाण बि पहिरियों बि ॻाल्हाईंदा रहियूं त ही आहिस्ते आहिस्ते जेका मूव आहे ही सॼो कुझु उनजे लाइ ई थिए पियो। जी डेफिनेटली इहा जेका 17-18 सेंचुरी में ग्रेटर इज़राइल जी ज़ायनिस्ट ॻाल्हियूं कयूं हुयूं उहे हाणे सच साबित थियनि पियूं थियूं। ऐं मूंखे लॻे थो त उहो जेको नक्शो ठहियो आहे इज़राइल जो, उहो फिज़िकल बि आहे ऐं ॿियो नोशनल बि आहे। त या त अहिड़ा मुल्क हुजनि जेके नाले में त मुल्क हुजनि पर एक्चुअली इज़राइल जे कब्ज़े में, इज़राइल जे इन्फ्लुएंस में हुजनि, या इज़राइल खे हलाइण वारनि ताक़तनि जे हथ में हुजनि। ऐं वी आर ऑलमोस्ट देयर, वी आर ऑलमोस्ट देयर। Abraham Accord was what? It was the culmination of that process. अच्छा, उन इब्राहिम अकॉर्ड जे हवाले सां चवंदा त खोड़ अरब मुल्क जेके आहिनि उनखे तस्लीम करण लाइ राज़ी वेठा आहिनि। ही गज़ा वारो मामिलो न थिया त शायदि सऊदी अरब में ॿिया बि करे चुका हुजनि हा। इवन पाकिस्तान जे लाइ बि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते अवां ॿुधो हूंदो त तमामु घणो चयो थो वञे त दबाव आहे त अवां बि उनखे तस्लीम कयो। जी डेफिनेटली इहो इब्राहिम अकॉर्ड वाज द लास्ट कार्ड एज़ आई सेड। ऐं मूंखे लॻे थो त जेकॾहिं 7 अक्टूबर वारो जेको डिस्पैरेट एक्शन हुयो हिन जो हमास जो, जंहिंजा केतिरा तरह कॉन्सिक्वेंसिस आहिनि, बट दैट वाज देयर असेसमेंट। जेकॾहिं हींअर न त कॾहिं बि न। ऐं साॻी हाणे सिचुएशन ईअं थी वई आहे इज़राइल जी त आइदर इट इज़ नाउ इट इज़ नेवर। सो दे थिंक दिस इज द टाइम टू एलिमिनेट हमास एंड कंप्लीटली eliminate Gaza from the Palestinian presence. And can they do it? ॾिसो हाणे हिन में ॿिया मुल्क बि आहिनि जिन ते मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी अचे थी। हाणे जेकॾहिं ईंदड़ वक़्त में हू पंहिंजो पाण खे मुल्क वॾा चवाइण चाहिनि था, जेके रूल बेस हलाइण चाहिनि था, दे हैव टू से समथिंग। जंहिंमें चाइना आहे, रशिया आहे ऐं ॿिया मुल्क आहिनि, इंडिया आहे। इंडिया ॻाल्हियूं त वॾियूं था कनि, असां साउथ सां आहियूं, असां फलस्तीन सां आहियूं, बट नाउ से समथिंग। लेकिन वो मुकम्मल तरह सां इज़राइल के पोयां आहिनि, इज़राइल खे इस्तेमाल था कनि पिया पाकिस्तान जे ख़िलाफ़, ॿियनि मुल्कनि जे ख़िलाफ़। जी सही। अच्छा, जीअं बलोच साहब अवां ज़िक्र कयो न हमास जेको इसराइल ते हमिलो कयो आहे, उनखां पोइ जेका सूरत हाल हली आहे, ऐं नो डाउट में को शक कोन्हे त हमास जी क़यादत एॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। त हिकिड़ी थ्योरी इहा यकीनन अव्हांजी नज़र मां बि गुज़री हूंदी, इहा बि आहे त इहो जेको कुझु थियो असल में इन गज़ा पट्टी ते इसराइल खे कब्ज़ो करणो हो, इन जे करे इहो हमास खां हमिलो करायो वियो त जीअं इन समूरे इलाइक़े खे हू निस्तो नाबूद कनि। ऐं वेस्ट बैंक मां उहा ई उन्हनि खे का ख़ासि मज़ाहिमत कोन्हे। ही जितां जंहिं पट्टी मां मज़ाहिमत थिए पई उनखे ख़तमु करण लाइ हमास खां इहो हमिलो करायो। हिकिड़ी थ्योरी इहा बि आहे। अव्हांजो उन ते छा नज़रियो आहे या पॉइंट ऑफ व्यू आहे? न, मां कोन थो सम्झां। इहा कॉन्स्पिरेसी थियरी ज़रूर आहे, लेकिन हमास एॾी वॾी प्राइस न पे कंदो, इज़राइल एॾी वॾी प्राइस पे कंदो। उनजी जेका
पॉपुलेशन नंढी आहे, 1200 माण्हू वञी वञण इज़ नॉट स्मॉल। जी। हा 5-10 माण्हू, 20 माण्हू, 100 माण्हू, 500 माण्हू, 1000 माण्हू, मतलब सिविलियंस भी, दे वर ऑल सिविलियंस इनोसेंट। आई डोंट थिंक सो इहो पॉसिबिलिटी आहे। मूंखे लॻे थो त उहो जेको हमिलो कामयाब थियो उन में इज़राइल जी पंहिंजी हुरूर हुयो, पंहिंजो ह्यूब्रिस हो, त असां हाणे मुकमिल तरह सां हर चीज़ न्यूट्रलाइज करे छॾी आहे। वी आर सेफ, सो लेट्स एंजॉय and they let them go. So I don't subscribe to that सही। conspiracy theory. ठीक। अच्छा बलोच साहब, अवां जी मौजूदगी जो फ़ाइदो था वठूं। असां कुछ साल पहिरें ॾिठोसीं त श्रीलंका में जेको कुछ थियो पाण ॾिठोसीं, हाणे नेपाल में जेको ही कुछ ॾींहंनि खां हले पियो, सदर बि वियो हलियो, वज़ीर आज़म बि वियो हलियो, पार्लियामेंट हाउस खे बाहि ॾेई छॾी माण्हुनि, इन अमल खे सॼे खे अवां कीअं था ॾिसो? श्रीलंका में थियो, हाणे नेपाल में थियो पियो आहे, हालांकि ॿियनि अरब मुल्कनि में त खोड़ अरब स्प्रिंग जे नाले सां ऑलरेडी थी चुको आहे इहो सभु कुझु। अब हिन में थोड़ी साज़िश की के हद ताईं लॻे थी भई इवन बांग्लादेश में थियो ताज़ो। जी हाँ। सो उन में हिकिड़ी आहे ताक़त जेका साउथ एशिया जी, उन जी कोशिश ज़रूर आहे त पंहिंजा हमनवा रखिया वञनि ऐं जेकॾहिं न आहिनि त बनाया वञनि। तो नेपाल हीअं रिसेंटली जेको आहे सो काफ़ी अॻिते वधियो पियो चाइना सां, ऐं प्लस उनजा नया नक्शा बि उन पंहिंजा कया, ऐं ख़ासि तरह जेको उनजो जेको चिकन नेक वारो मसइलो आहे उनजो रूट कोड सां वञी मिले थो बंगाल की तरफ। तो आई थिंक इट इज़ टू डू विथ सम काइंड ऑफ अ जियो स्ट्रैटेजी, लेकिन अञा पिक्चर सॼी साम्हूं न आई आहे, तो माण्हू कैटेगरिकली कोन थो चई सघिजे, बट इट इज़ प्रिटी कॉम्प्लेक्स जंहिंमें ये नंढा मुल्क जेके आहिनि तिन्हनि जी सिस्टम खे परवर्ट कयो पियो वञे। थींदो रहियो आहे तारीख़ में, अॼु बि थींदो रहे थो। सो अनफॉर्चुनेटली साउथ एशिया अञा बि स्टेबिलिटी तरफ़ कोन पियो वञे। इहे जेके मसइला आहिनि ते साउथ एशिया खे हिकिड़ो पीसफुल रीजन थियण में का मदद कोन कंदियूं, बल्कि अञा बि रुकावटूं थियनि। सही। त उहा कुवत कहिड़ी थी सघे थी? थोरो जेकर इशारो ॾियो त घणो त पाड़ेसरी मुल्क ॾांहुं बि इशारो थियो आहे। बांग्लादेश में जेको कुझु थियो, हसीना वाजिद अॼुकल्ह उते वेठी आहे, श्रीलंका में जेको थियो, त इन जे पुठियां बि असीं सम्झूं त इंडिया ई आहे। हा, मोस्ट लाइकली अमन इहो ई हिकिड़ो कैंडिडेट आहे जंहिंजा जेके निशान असां वटि पाकिस्तान में मिलनि था, उन्हनि जे इंटेलिजेंस ऐं रॉ जा, ऐं उते कैनेडा में मिलनि था, अमेरिका में मिलनि था, जिते हाणे केस पिया था हलनि। सो आई थिंक इहो हिकिड़ो उन्हनि जो हिकिड़ो नयो स्क्रिप्ट आहे जंहिंखे डिवॉल्ट डॉक्ट्रिन चवनि था। सो आई थिंक डिवॉल्ट डॉक्ट्रिन इज़ वेरी मच ऑपरेटिव। ऐं पोइ इन्हनि जो मसइलो इहो हूंदो आहे त व्हेन दे पुट इट इन एक्शन, इन्हनि खे रिमाइंड करणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे, छाकाणि त रिमाइंड करण में बदाते ख़ुदि हिकिड़ो वॾो ऑपरेशन हूंदो आहे। लिहाज़ा let them play even if they are counterproductive. You see, that's a problem with these covered operations. If छॾण वारे छॾे ॾिनो, then it cannot be retrieved like a missile. You cannot, it's a missile, it's done. So even if there's a rethinking, which I don't see any rethinking even in India, but I think the devolved doctrine has harmed South Asia. It has harmed India more than anything else. India's image has been tarnished. It has put like Pakistan and India into war condition. It has completely changed the politics of Bangladesh, now Nepal, then Sri Lanka. So it's just a sad story. They have to really wind up this aspect of their policy if they want to be respected, and they have to play a responsible role, which they should actually play a positive role, being a larger country and having a old legacy of being the champion of the South and champion of the developing world. ठीक, थैंक यू सो मच सर, तमामु घणी महिरबानी अवां जी, अवां असांखे वक़्तु ॾिनो। सो नाज़रीन, पाण ॻाल्हि ॿोल करे रहिया हुआसीं त क़तर में जेको हमास क़यादत खे निशानो बणायो इसराइल ऐं उन सां गॾु गॾु नेपाल जी जेका सूरत-हाल आहे, घणे भाङे जेके आङुरियूं खॼनि थियूं उहो हिंदुस्तान लाइ खॼनि थियूं, छाकाणि त बांग्लादेश में जेको कुझु थियो, उनखां पहिरियां श्रीलंका में थियो, ऐं उन में सिधी रीत ज़ाहिर आहे हिंदुस्तान जो ई हथ हो। हसीना वाजिद खे अॼु ॾींहं ताईं जेकॾहिं किथे पनाह मिलियल आहे त उहा इंडिया में मिलियल आहे। हाणे जेका नेपाल में जेको कुझु थिए पियो, सो उन ते बि बलोच साहब जो पॉइंट ऑफ व्यू अवां जे साम्हूं आहे। हिते ब्रेक जो वक़्तु थिए पियो, मुख़्तसर ब्रेक वठंदासीं, वापसि ईंदासीं त पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं त हाणे PTI जी क़यादत ख़िलाफ़ु सवाल करण बि ॼण त ॾोह बणिजी वियो आहे। जेके सहाफ़ी सवाल उथारिनि था, उन्हनि खे तशदुद जो निशानो बणायो वञे थो। उन्हनि जी किरदार कुशी त पहिरियां खां ई थींदी रही आहे, पर हाणे उन्हनि ते फिज़िकली जेके इंसूवे हमला बि थियनि था, उन ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं मुख़्तसर ब्रेक खां पोइ।